नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे न्यू सईदाबाद खां ख़बर ॾींदा हलूं त न्यू सईदाबाद में अरबा जे ॾींहुं फजर महिल ॻोठाण खे रोड़ी कैनाल में नामालूम नौजवान जो लाश लुणंदे नज़र आयो। ॻोठाणनि पुलिस खे इतला कयो। इन दौरान लाश हाला ब्रांच वाह बदिरां भरिसां निकिरंदड़ जमाली माइनर तरफ़ां लुड़ी वियो, जेको लाश 4 कलाकनि ताईं पाणी अंदरि पियल रहियो। उन खां पोइ लाश खे ॾिसण लाइ भर पासे जे ॻोठाण मां सवें ॻोठाणा जमाली माइनर ते पहुची आहे, जंहिं बाद न्यू सईदाबाद थाणे जे हद SHO अहमद यार ख़ान बाचकाणी इतला मिलण ते टाउन कमेटी न्यू सईदाबाद जे दर्जन भंगियुनि साण करे नौजवान जो लाश पाणी मां कढरायो ऐं लाश खे तालका हेडक्वार्टर अस्पताल न्यू सईदाबाद जे मुर्दा खाने में मुंतकिल कयो वियो, जिते डॉक्टरनि जो चवणु आहे त लाश हिकु हफ़्तो पुराणो आहे। हिन जी उमिरि 43 साल जे लॻभॻि आहे। आख़िरी इतलाउनि ताईं लाश जी सुञाणप न थी सघी आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।